भारत जी राज्य मंत्री जे आवाज़ ते गूंजिया आहिनि आयोलाल झूलेलाल जा जयकारा। केरु आहे उहा प्रसिद्ध सांसद जंहिंजे निवास ते थियो आहे बहिराणे साहिब जो आयोजन। पूरी ख़बर लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसे न रहियो किशोर सुवाणे इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। सेवा संगठन संस्कार जी थीम के खणी करे शुरू थियल दिल्ली NCR जे नवगठित प्रगतिशील सिंधी समाज जे पारां हिक खां पोइ हिकु लगातार सिंधियत के बढ़ावो ॾियण जी दिशा में घणई सुहिणा कार्यक्रम आयोजित कराया पिया वञनि। हिन ई कड़ी में दिल्ली जी सांसद एवं भारत जी विदेश ऐं संस्कृति राज्य मंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी जे लुटियन जोन जे महादेव रोड पंडित पंथ मार्ग नई दिल्ली स्थित सरकारी आवास ते लाल साईं श्री झूलेलाल जी चौकी ऐं बहिराणो साहिब जो आयोजन कयो वियो। घणी खुशी की ॻाल्हि आज सिंधी समाज हमारे माननीय मीनाक्षी लेखी जी के स्थान पर भगवान श्री झूलेलाल जी की जोत का जो आयोजन किया है और दिल्ली के समस्त झूलेलाल मंदिर से समस्त सेवादार सिंधी पंचायत के पदाधिकारीगण आज यहाँ उपस्थित हैं। मैं माननीय मीनाक्षी लेखी जी की ओर से आप सभी का अभिनंदन और भगवान श्री झूलेलाल जी के चरणों में आपकी शुक्रिया स्वीकार करता हूँ। हिन मौके ते झूलेलाल साईं जे भव्य दरबार में सिंधी समाज जा अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त भजन गायकन जे पारां भक्तिमय संगीत भजन संध्या जे माध्यम सां अहिड़ो समूह बंधियो कि सभी भगवान झूलेलाल जे भक्ति में भाव विभोर थी नचण ॻाइण लॻिया। हिन भक्तिमय कार्यक्रम जो आयोजन प्रगतिशील सिंधी समाज जे कोर कमेटी जे मुख्य संयोजक श्री विजय इसरानी ऐं हुननि जी टीम सां जुड़ल सेवादारनि बहितरीन तरीक़े सां करायो। हिन में सिंधी गायिका कुमारी मिताली कुरसेजा जे संगीत ऐं गीतनि चार चंड जहिड़ो लॻाइला थो। गायिका कुमारी मितालीअ भगवान झूलेलाल जा हिक खां वधीक हिकु सुहिणा भजन सभिनि खे ॿुधाया जंहिंमें सभी झूमी करे नची उठिया। हिन में प्रगतिशील सिंधी समाज जी कोर टीम जा मुख्य संयोजक श्री विजय इसरानी पंहिंजी पत्नी श्रीमती मनीषा इसरानी ऐं पंहिंजे पुट ऐं पुत्रवधू सां गॾु ई कोर टीम जा श्री महेश इंगोरानी, श्री जतीन राजपूत, श्री ओम प्रकाश कुकरेजा, श्री भरत वतवानी, श्री विनोद सचदेवा, श्री नरेंद्र मसंद, श्री नरेंद्र बेलानी, श्री जगदीश नागरानी, श्री गौतम थावानी, श्री सुनील ममतानी, श्री भीष्म टेकचंदानी, श्री प्रेम असुधानी, श्री किशोर दत्वानी, श्री नितिन कारला, श्री गोपाल देवनानी, वरिष्ठ पत्रकार श्रीकांत भाटिया, भूतपूर्व MLA अहमदाबाद आयाराम दरबार खां संत श्याम रोहिरा जी सहित घणई ॼणा मौजूद रहिया। न कर गम हुन में रम सभिन गमन जो कढंदो दम हुई रब हुई सब ठाहे यारी ठाहे बिगड़ियल कम। मुख्य संयोजक श्री विजय इसरानी ऐं पूरी टीम
ऐं अन्य सदस्य केंद्रीय राज्य मंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी जो पाखर ऐं उपहार ॾेई करे सम्मान कयो ऐं स्वागत कयो। हुन खां पोइ माननीय केंद्रीय राज्य मंत्री जे पारां बि प्रगतिशील सिंधी समाज जी पूरी टीम खे पाखर पाराए करे स्वागत कयो वियो। हिन मौक़े ते श्री भागचंद जी, श्री दीपक मुरजानी, श्री हरीश नवानी, श्री महेश गोलानी, श्री दीपक गुरनानी, श्री DT वच्छानी, श्रीमती निशा वासवानी सहित दिल्ली NCR जी घणेई पंचायतूं संस्थाऊं, झूलेलाल मंदिरनि जे प्रमुख आदिन घणेई परिवारनि अतिथि जे रूप में श्री लाल साईं जी चौकी में शामिल थी करे आशीर्वाद वरितो ऐं हिन मौक़े ते सभिनि जो सम्मान साईं श्री श्याम रोहिड़ा द्वारा कयो वियो। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं अगरि चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त लाइक करिजो, सब्सक्राइब करिजो, शेयर करिजो। वधीक खां वधीक सिंधियुनि ताणी हिन ॻाल्हि खे पहुचाइजो कि सिंधी नॉलेज जे नाले सां सिंधी चैनल हले पियो। सभिनीनि खे वधीक खां वधीक शेयर करनि, सभी ॾिसनि ऐं सब्सक्राइब करनि। हिन करे अहिड़ो न्यूज जो चैनल सभिनि जे घर घर में पहुचणु घुरिजे। त जुड़ियल रहियो अहिड़ी ख़बरुनि सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सुवाणी इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।